नाज़रीन, फुलजी स्टेशन में रिपोर्ट पेश कई थी असलम आज़ाद सूमरो जी। फुलजी स्टेशन में आबादगारन सियासी समाजी तंजीमुन जो अज 3 ॾींहं भी बांझ अतरादो खोट और ब्लैक ते विकिणे करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। हैदर चौक ते बरसात पवण दौरान भी धरणो हयो वियो। इंतजामिया खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे की अगवानी रमज़ान पंवर, लाला ज़ई सूमरो, मज़हर जितियाल, सलीम पंवर, वसीम पंवर ऐं ॿियनि कई। एहतजाज कंदे चयो आहे त कणिक जी फसल जी पोखाई दौरान ज़री बाण जो अतरादो खोट पैदा कई पई वञे, जॾहिं त वॾनि वापारियुनि पारां ज़री बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। आबादगारनि पारां मुसलसल एहतजाज करण खां पोइ बि लाॻापियल अमलदारनि ऐं इंतजामिया पारां को बि नोटिस न वरितो पियो वञे। एसी दादू ऐं मुख़्तार का दादू सियासी बोतारनि जी नौकरी करे रहिया आहिनि। खेनि घुर्जे त ज़री बाण विकिरो कंदड़ माफ़िया ऐं वॾनि वापारियुनि जेके ब्लैक ते ज़री बाण विकिरो करे रहिया आहिनि, उन्हनि ते छापा हणी ज़री बाण सरकारी अघ ते आबादगारनि खे मुहैया कयो वञे। जेकॾहिं कणिक जी फसल जी पोखाई दौरान ज़री बाण न मिलियो त कणिक जो फसल न थी सघंदो, जंहिं सबबि अटे जो वॾो बहिरान पैदा थींदो। सिंध जी मौशियत ते वॾो असरु पवंदो।